नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रज़ा मंगी आऊं यहाँ संझा सैयद हमला से हेडलाइन सिर्फ वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ क़ौमी सलामती की पार्लियामानी कमेटी जो अहम इजलास वज़ीर आज़म ऑफिस में थियल इजलास में अस्करी क़यादत पार्लियामानी जमायतुन सरबराह वफ़ाक़ी वज़ीर आला अमलदार शरीक अस्करी क़यादत ऐं क़ौमी सलामती जे इदारनि पारां मुल्क जी सलामती ते ब्रीफिंग पाक अफ़गान सरहद ते इंतज़ामी मामलनि ऐं TTP सां थियल ॻाल्हियुनि बाबति पिणु आगाही ॾिनी वई। इजलास में फ़ैसिलो कयो वियो आहे पाकिस्तान अफ़गानिस्तान में अमन ऐं इस्तेहकाम लाइ पंहिंजो तामीरी किरदारु जारी रखंदो। अफ़गानिस्तान जी सरज़मीन खे पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु थियण न ॾींदासीं। पाबंदी मंडल तंज़ीम TTP सां अमन लाइ आइन तहत ॻाल्हियूं थींदियूं। उहे ॻाल्हियूं पार्लियामेंट जे गाइडलाइंस तहत ई थींदियूं। क़ौमी सलामती कमेटीअ जी कार्रवाईअ ते पार्लियामानी मेंबरनि खे एतमाद में वठण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन हवाले सां जल्द पार्लियामेंट जो इन कैमरा इजलास घुराए वेंदो। घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो यूटर्न जे माहिर इमरान ख़ान खां पुछियो वञे त अमरीकी साज़िश जो बयानियो केॾांहुं वियो। इमरान ख़ान हर रोज़ शोशा छॾे रहियो आहे। नायब सुधारनि खां पोइ हाणे 90 ॾींहंनि जो रिमांड न थींदो। 90 ॾींहंनि जो रिमांड न थियण जो फ़ाइदो हाणे PTI जे माण्हुनि खे ई थींदो। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में तेज़ हवा सां बरसात। गुलशन इकबाल, गुलिस्तान जोहर, मलीर, गुलशन हदीद, सदर, नाज़िमाबाद, सरजानी टाउन, नॉर्थ कराची, नॉर्थ नाज़िमाबाद, फेडरल बी एरिया, गार्डन, तारिक रोड, यूनिवर्सिटी रोड, II चंडीगढ़ रोड, लियाकताबाद, सोराब रोड, सब्जी मंडी, सुपर हाईवे, बहरिया टाउन, डिफेंस समेत ॿियनि इलाइक़नि में बरसात खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। रोडनि रस्तनि ते पाणी भीजी वियो। केतिरनि इलाइक़नि में बिजली जी फ़राहमी मुअतल। मौसमियात खाते मूजिबि कराची जे उत्तर ओलह में ककर मौजूदु आहिनि। हिन कलाक बरसात जो सिलसिलो जारी रही सघे थो। उत्तर ओभर खां हवा 81 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां घुली रहियूं आहिनि। चीन मां ईंदड़ 2 ॾींहंनि में $2 अरब 30 करोड़ कर्ज़ मिलण जी उमेद आहे। ख़ज़ाने वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जो ट्वीट चवे थो चीनी बैंकुनि जे कंसोर्शियम सां $2 अरब 30 करोड़ जी फाइनेंसिंग जो मुआहिदो तय थी वियो आहे। इंटरबैंक में पाकिस्तानी रुपए के मुकाबले में अमेरिकी डॉलर के मूल्य में इजाफे जो सिलसिलो रुकजी न सघियो। इंटरबैंक में $45 पैसा वाध खां पोइ $211.93 जो थी वियो। ओपन मार्केट में $3.50 घटिजण खां पोइ $212 में थी वियो। मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी वारनि खे डप हो त मां लेफ्टिनेंट जनरल फैज़ हमीद खे आर्मी चीफ बणाइण चाहियां पियो। ॿिन्ही जमायतुनि खे फ़ौज मां ख़तरो आहे छो त उन्हनि जी चोरीअ वारी रिपोर्ट ISI ऐं ॿियनि ॻुझनि इदारनि वटि आहे। नवाज़ शरीफ़ पंहिंजी चोरी बचाइण जे लाइ पंहिंजी पसंदि जो आर्मी चीफ आणणु चाहे पियो। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब चवे थो हू न्यूट्रल्स खां पुछणु चाहे थो त घर में धाड़ो लॻे त छा पोइ बि चौकीदार न्यूट्रल रही सघे थो। जॾहिं नैब राणा सनाउल्लाह जे मातहत हुजे त अंदाज़ो कयो वञे त छा असरु हूंदो। चोरी बचाइण लाइ इंसाफ़ जे इदारनि जी कबर खोटी वई आहे। इलेक्शन कमीशन पंहिंजी साख विञाए चुको आहे। हुकूमत ऐं IMF विच में मुआहिदो तय थी वियो। $1 लख माहवार पघार खणंदड़नि ते टैक्स ॿीहर मुतारिफ़ करायो वियो। जुलाई खां पेट्रोलियम ते मरहलेवार $50 फ़ी लीटर लेवी लॻाइण ते इतफ़ाक़ कयो वियो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल जो चवणु आहे त IMF जी बेल आउट पैकेज में 1 साल जी वाध ऐं कर्ज़ जी रक़म वधण जी बि उमेद आहे। IMF सां बुनियादी तौर ते बजट ऐं मालियाती क़दमनि ते इतफ़ाक़ थियो आहे। नायब खे ख़त्म करण वारे मौक़िफ़ ते अॼु बि क़ाइमु आहियां। नायब खे ख़त्म करण जी ज़रूरत अॻु बि हुई, हाणे बि आहे। नायब नवाज़ शरीफ़ खां सवाइ कंहिं ॿिए सियासतदान खे सज़ा नाहे ॾियारी। मुल्क जो सभ खां करप्ट तरीन इदारो नायब आहे। नून लीग अॻवान शाहिद खकन अब्बासी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस
वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल चवे थो नाइब जे कारे कानून सबब सीड़पकार पंहिंजी सीड़प छॾे हलिया विया। इमरान ख़ान जे नाकारी सियासत वारो राग अवाम आॾो वाक़ो थी चुको आहे। इमरान ख़ान 4 सालनि ताईं जंहिंखे चाहियो उनखे जेल में बंदि करायो। इलेक्शन कमीशन कराची जी क़ौमी असैम्बली जे तक NA 245 ते नंढी चूंड फ़ौज निगरानी में कराइण जो फ़ैसिलो करे वरितो। इलेक्शन कमीशन जो फ़ौज घुराइण लाइ दिफ़ा वारी सेक्रेटरी खे ख़त। अफगानिस्तान के मुख्तलिफ़ इलाक़नि में आयल ज़िलज़िले तबाही मचाए छॾी। ज़िलज़िले सबब सभ खां वधीक तबाही सूबे पख्तिकिया में थी। ज़िलज़िले सबब केतिराई घर ड्रही पट पइजी विया। 1000 खां वधीक माण्हू फौत, 600 खां वधीक माण्हू ज़ख़्मी। वधीक फौतगियुनि जो ख़दशो। इमदादी कार्रवाइयूं जारी। 6 ॾहाई हिकु शिदत सां आयल ज़िलज़िले जो मर्कज़ खौस शहर खां 27 मील परे हो। ज़िलज़िले जी ऊंधाई 31 मील हुई। ज़िलज़िले जा लोॾा अफ़गानिस्तान जे गादी शहर काबुल में भी महसूस कया विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां अफ़गानिस्तान में ज़िलज़िले सबब क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जे साथ लाॻापियल इख़्तियारनि खे अफ़गानिस्तान जी मदद जी हिदायत। पाक फ़ौज पारां बि अफ़गानिस्तान में ज़िलज़िले सबब जानी ऐं माली नुक़सान ते ॾुख जो इज़हार। ISPR मूजिब पाक फ़ौज अफ़गानिस्तान जे ज़िलज़िले मुतासिरनि खे हर मुमकिन इमदाद फ़राहम करण लाइ तयारु आहे। पररही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अफ़गानिस्तान में ज़िलज़िले सबब जानियूं ज़ाया थियण ते ॾुख जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो त पाकिस्तान जो अवाम ॾुख जी हिन घड़ीअ में अफ़गान भाउरनि सां गॾु आहे। आलमी बिरादरी इंसानी बुनियादनि ते अफ़गान अवाम जी मदद लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। सिंध हाई कोर्ट आमिर लियाकत हुसैन जो पोस्टमार्टम कराइण वारो जुडिशल मैजिस्ट्रेट जो हुकम मुअतल करे छॾियो। आमिर लियाकत जे पुट ऐं धीअ जुडिशल मैजिस्ट्रेट ओभर जे हुकम ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में आइनी दरख़्वास्त दाख़िल कई। अदालत मुख़्तसिर ॿुधणी खां पोइ आमिर लियाकत जे पोस्टमार्टम ते स्टे ऑर्डर जारी करे छॾियो। खडड़े वेझो सांगड़ नवाबशाह रोड ते ॻोठ साईं बख्श रिंद में GDA ऐं PP कारकुननि में झेड़ो। हिक ॿिए ते पथराव, 6 ॼणा ज़ख़्मी। कराची में गुलिस्तान जौहर ब्लॉक 14 में घर अंदर फायरिंग। एडवोकेट मंसूर मारिजी वियो। 3 औरतुनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी। पुलिस मूजिब एडवोकेट मंसूर सावरनि जे घर में पंहिंजी ज़ाल, सस ऐं सहुरे खे गोलियूं हणी ज़ख़्मी करण खां पोइ पाण मथां बि फायर कयो। ज़ख़्मी एडवोकेट मंसूर खे ख़ानगी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते हिन दम ॾिनो। एडवोकेट मंसूर जे सहुरे पहिरियां बि गुलिस्तान जौहर थाणे ते संदसि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई हुई। SSP खैरपुर मलिक ज़फ़र इक़बाल लगातार गैर हाज़िर रहण ते 6 पुलिस एहलकारनि खे मुअत्तल करे छॾियो। मुअत्तल थियलनि में सिकंदर काज़ी, शेर मोहम्मद बुरडो, ग़ुलाम सरवर लोलई, ग़ुलाम हैदर जोगी, सुभान ख़ासकेली ऐं दिलावर शेख शामिल। गढ़िया सनवे जो ॻोठ झंगल धू में दुहा बिरादरी जे 2 धुरियनि में कार तकरार जो निबेरो। इल्ज़ाम हेठि आयल धुर मथां 19 लख रुपया ॾंड मुक़रर। झोली झलण ते 1 लख रुपया मुआफ़ कया विया। इल्ज़ाम हेठि आयल नौजवान खे 8 महीननि ताईं ॻोठ मां निकाली मिली वई। खैरपुर नाथन शाह में पोल ते बिजली ठाहिण दौरान करंट लॻण सबब 1 ॼणो हयाती विञाए वेठो, 1 ज़ख़्मी। फौती जी सुञाणप सिकंदर जमाली तौर थी अब्दुल्ला डेरे खे ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। हैदराबाद वेझो हाल नाके वारे इलाइक़े में बिजली जे पोल मां करंट लॻण जे नतीजे में नौजवान फौत। फौतीअ जी सुञाणप इमरान तौर थी। पनवाकल भरिसां ॻोठ गजर बागड़ी में प्लाट जी मालिकी तां बागड़ी ऐं मरी बिरादरी 2 धुरियनि में झेड़ो। 13 ॼणा ज़ख़्मी। ऐं गंबड़वासी नीगर ज़हीर अहमद सिरोही 10 ॾींहनि खां कराची मां पुरस्कार नमूने गुम। वारिस परेशान। नीगर जे वालिद अमीर अहमद सिरोही जो चवणु आहे त NC दाख़िल कराइण बावजूदि हिन महिल ताईं पुट जो पतो न पइजी सघियो आहे।
सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध खे अपील आहे त पुट जे ॻोल्हा में मदद कई वञे।